ब महीना शराब जा दुकान बंद हुया। ब दोस्त ॾाढो परेशान थी विया भई हाणे छा कयूं। उन्हनि खे रोज़ खपंदो हुयो। आख़िर उन्हनि नक्की कयो पाण में त असां पीअण बंदि था कयूं, अॼु खां पोइ न पीअंदासीं। थोरे टाइम में दुकान खुली आहे, वाइन शॉप खुली आहे। ॿई टेंशन में अची विया भई ॿियो कुझु मिले कान थो, इहो ई थो मिले ऐं पहिरीं खां सस्तो बि थो मिले। ॿिन्ही सोचियो त असां त ख़ाली पीअण बंदि कयो आहे, वञणु थोरी बंदि कयो आहे। हली था ॾिसूं। ॿई विया, वरी ॿाहिरि सोचियूं, हिकिड़े चयोसि यार असां पीअण बंदि कयो आहे, अंदरि वेहण थोरी बंदि कयो आहे। वञी ॿई वेठा टेबल ते वेहण खां पोइ हिक ॿिए खे ॾिसणु लॻा। अहिड़ा सभु कसम खाधी आहे पीअण बंदि कयो आहे। ॿिए चयोसि यार पीअण बंदि कयो आहे, कसम खाधी आहे, बराबरि आहे, पर असां घुराइण थोरी कसम खाधी आहे, घुराए त सघंदा आहियूं न। ॿई सहमत थी विया, आख़िर घुरायूं। ॿिन्हीअ जे लाइ 2 गिलास अची विया, चखणो अची वियो, नमकीन अची वियो। वरी पाण में नक्की कयूं त हाणे छा कयूं। हिकिड़े चयोसि यार असां पीअण बंदि कयो आहे, पैग ठाहिण बंदि कयो कोन्हे, त पोइ पैग त ठाहियूं। ॿई राज़ी थी विया, ठीकु आहे, पैग बि ठही वियो। ॿई हिक ॿिए खे ॾिसणु लॻा, सोचनि पिया यार असां कसम खाधी आहे न पीअंदासीं। पोइ वेही रही ॿिन्ही खे वीचार आयो, ॿिन्ही गॾु चयो यार असां पीअण बंदि कयो आहे, पीआरणु थोरी बंदि कयो आहे। ईअं चई ॿई हिक ॿिए खे पीआरणु चालू थी विया। आयो लाल कयो झूलेलाल, कसम बि रहिजी वई ऐं पीआरण जो पीआरण बि थी वियो।